गॾियल अरब इमारात पारां पाकिस्तान में $10 अरब जी सीड़पकारी की ख़ातिरी UAE के सदर शेख मोहम्मद बिन ज़ाहिद अल नहियान वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात दौरान पाकिस्तान में $10 अरब जी सीड़पकारी जो वायदो किया। मुलाकात दौरान पाकिस्तान ऐं गॾियल अरब रियासतुनि विच में मुख़्तलिफ़ शोबन ख़ास तौर वापार ऐं सीड़पकारी के शोबे में सहकार वधाइण ते ॻाल्हि ॿोल। ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल दिलचस्पी ऐं इलाइक़ाई मामलनि ते भी गौर किया वियो। सुई नादरन गैस कंपनी पंहिंजे मुलाज़िमनि जे क्रिकेट खेॾण लाइ 6 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म अवाम खां वसूल करण जो फ़ैसिलो आयरलैंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी मंज़ूरी ॾेई छॾी। ओघरा 2 करोड़ रुपया फ़राहमी वारे शोबे ऐं 3 करोड़ 10 लख रुपया डिस्ट्रीब्यूशन खां वसूल करण जी इजाज़त ॾिनी। उन खां सवाइ सेल्स डिपार्टमेंट ज़रिए 1 करोड़ 60 लख रुपया वसूल करण जी इजाज़त ॾिनी वई। वफ़ाक़ी सरकार समूरनि सूबनि जे इत्तफ़ाक़े राय सां नेशनल रजिस्ट्रेशन पॉलिसी बणाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। अहिड़ो फ़ैसिलो घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि थियल इजलास में कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त नई पॉलिसी सां शहरियत जे दाख़िला खे शिफ़ाफ़ ऐं फुल प्रूफ बणायो वेंदो। गॾियल अरब इमारात खां कर्ज़ न गॾियल सीड़पकारी चाहियूं था। किस्तो भञी छॾियो आहे। उन किस्ते सां असां किथे जा न रहंदासीं। अबूज़हबी में IT कंपनियुनि विच में भाईवारी ते राउंड टेबल सेशन खे वज़ीर आज़म जो ख़िताब। चवे थो UAE जे बासलाहियत IT प्रोफेशनल्स खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी रही आहे। उहे मईशत जे सभिनी शोबनि जी डिजिटलाइज़ेशन में अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जर्मनी के सरकारी दौरे ते पहुंची वियो। जर्मन बचाव वारी वज़ारत पहुंचण ते जर्मन फौज के सरबराह आर्मी चीफ की आजियां कई। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर के जर्मन हथियारबंद फौज गार्ड ऑफ ऑनर पेश किया। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर से जर्मन फौज के सरबराह मुलाकात कई। आर्मी चीफ जर्मन आर्मी कॉम्बैट ट्रेनिंग जो दौरो पिण किया। आर्मी चीफ के ट्रेनिंग सेंटर में जर्मन ऐं ॿिनि फोर्सिस के ॾिनल तरबियत के मुख़्तलिफ़ मामलन ते ब्रीफिंग ॾिनी वई। FBI टैक्स रिटर्न फाइल न कंदड़ 11,000 खां वधीक माण्हुनि जी मोबाइल फोन सिम्स ब्लॉक करे छॾियूं। FBI जे तर्जुमान मुख्तियार मोहम्मद जो चवणु आहे त इनकम टैक्स जनरल ऑर्डर तहत 22 मई खां 11,252 सिम्स ब्लॉक करे छॾियूं आहिनि। संदसि चवणु आहे त टैक्स जमा कंदड़ इदारो टैक्स जे तामील ऐं टैक्स कल्चर खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहे। FBI अमलदारनि मूजिब टेलीकॉम कंपनियुनि खे 30,000 लाॻापियल नॉन फाइलर्स जी डेटा टेलीकॉम कंपनियुनि खे मोकिली वेंदी। यूटिलिटी स्टोर्स कारपोरेशन वज़ीर आज़म पैकेज तहत वधीक खंड ख़रीद करण जो फ़ैसिलो। 35,000 मैट्रिक टन खंड की खरीदारी लाइ टेंडर जारी। टेंडर तहत 10 जून ताईं वाघ तलब किया विया। उन ई ॾिहाड़े वाघ खोलिया वेंदा। इंतज़ामिया मूजिब खंड आम सारिफ़नि लाइ खंड फ़ी किलो 155 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। इद्दत में निकाह वारो केस सज़ा ख़िलाफ़ PTI बानी ऐं बुशरा बीबी जी अपीलुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन अदालत दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालती अमले मूजिब अपीलुनि ते फ़ैसिलो 29 मई ते ॿुधायो वेंदो। IMF बेल आउट पैकेज पार्लियामेंट में अॻुवाट मंज़ूरी से मशरूत करे छॾियो। आलमी मालियाती इदारे अॻुवाट कदम तहत 30 जून ताईं पार्लियामेंट में मंजूरी लाज़मी करार ॾेई छॾी। पाकिस्तान पारां IMF के मुआहदे खां अॻु शर्तनि ते अमल कराइण जी ख़ातिरी। ज़रियनि मूजिब पाकिस्तानी अख़्तियारियुनि ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे ऐं IMF वफ़द अॼु ऐं सुभाणे बिना कंहिं ऐलान जे वापसि थी वेंदो। नए कर्ज़ प्रोग्राम ते ॻाल्हियूं जून जे आख़िर में शुरू थींदियूं। IMF ऐं पाकिस्तानी अख़्तियारियूं कोशिशि करे रहियूं आहिनि त 1 जुलाई खां अॻु मुआहिदो थी वञे। माज़ी में सियासी मक़सदनि लाइ सिंध के निशानो बणायो वियो। रिथाबंदी तहत हालतूं ख़राब कयूं वयूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो कराची में FPCCI इजलास के ख़िताब। चयईं अॼु खां 15 साल अॻु सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब हुई। माण्हू टोलनि जी सूरत में सफ़र कंदा हुआ। हाणे सूरत हाल बहितर आहे। स्ट्रीट क्राइम बि 50% घटियो आहे। अमन अमान जी सूरत हाल बहितर थियण सां वापार बि वधी रहियो आहे। माण्हुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करण इबादत खां घटि न आहे। सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत सूबे में सनती ज़ोन ठाहे रही आहे। धाबे जी सनती ज़ोन खे CPEC में शामिल कयो पियो वञे। हर शोबे जी बहितरी लाइ कमु करे रहिया आहियूं।
हॉस्पिटल हैंडओवर नहीं होता बाय द वर्क्स एंड सर्विसेज, उसकी PC4 नहीं बनती, SNE नहीं बनती। तो हम कोशिश करते हैं कि हम जितने भी अस्पताल हैं जो तकरीबन कंप्लीट होने जा रहे हैं उसकी SNEs हो जाएं और उनकी जो है रेवेन्यू कंपोनेंट भी प्रोक्योर कर लें ताकि हम जल्द से जल्द उसे ऑपरेशनलाइज करें। सिंध जे सिहत वारी वज़ीर अज़रा फज़ल पेचुओ चयो आहे त ॿेराड़ी खां वधीक कराची में माण्हू ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार कनि था। ड्यूटीअ दौरान फोत थींदड़ लेडी हेल्थ वर्कर्स जे गर्भातियुनि मां कंहिं बि हिक खे साॻी नौकरी ॾिनी वेंदी। सिंध असेंबली जे इजलास में मेंबरनि जे सवालनि जा जवाब ॾींदे सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचुओ चयो त 18 तरमीम खां पोइ जिना कार्डियो ऐं NICH जा ख़र्च सिंध सरकार बर्दाश्त करे रही आहे। सरकारी अस्पतालनि में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले जी खोट आहे। नयूं भर्तियूं करे रहिया आहियूं पर तरबियती याफ़्ता माण्हुनि जो हुजणु ज़रूरी आहे। किर्गिस्तान में फाथल पाकिस्तानी शागिर्दनि जी ॾे वापसी जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा रहवासी 205 कराची पहुची विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह हवाई अॾे ते शागिर्दनि जी आजियां कई। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत शागिर्दनि जी बाहिफ़ाज़त वापसीअ लाइ लाॻापियल अख़्तियारनि सां मुसलसल राब्ते में हुई। ॾह पहुतल सिंध सूबे जे शागिर्दनि में 55 छोकिरियूं ऐं 150 छोकिरा आहिनि, जिन मां 99 ॼणनि जो तालुक़ु कराची, 22 हैदराबाद, 15 नौशर फिरोज़, 13 खैरपुर, 13 सखर ऐं 12 ॼणनि जो तालुक़ु शहीद बनज़ीराबाद ज़िले सां आहे। 10 मोटंदड़ शागिर्दनि में 5 ॼणा मीरपुर ख़ास, 5 बदीन, 5 दादू, 5 जेकमाबाद, 4 कश्मीर कंदकोट, 3 जामशोरो, 1 थरपारकर ऐं 3 शागिर्द टंडो आदम ज़िले सांगड़ जा रहवासी आहिनि। कराची में कस्टम जी कार्रवाई, करोड़े रुपयनि जो कपिड़ो हथ। एंटी स्मगलिंग स्क्वाड, इन्फोर्समेंट कलेक्टोरेट, SSO, सिंध रेंजर्स जे सहकार सां सेंट्रल में गॾियल छापो। कराची प्लाज़ा मां 70 टन खां वधीक स्मगल थियल पैराशूट फैब्रिक ज़ब्त कयो वियो। 15 करोड़ 60 लख रुपया ड्यूटी ऐं टैक्स लागू हुई जेका अदाब न कई वई हुई। हथ आयल कपिड़ो 19 ट्रकुनि ऐं 5 सुज़ुकी पिकअप ते लोड करे SSO गोदाम मुंतक़िल कया वियो। कस्टम अमलदारनि मूजिबि कस्टम एक्ट तहत केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। शहदादपुर भरिसां ॻोठ महबूब शाह में नंढे भाउ हथां वॾो भाउ क़तल, जवाबदार गिरफ़्तार। शमन मक्सी गोलियूं हणी पंहिंजे वॾे भाउ अली जान मक्सी खे क़तल करे छॾियो। वारिसनि मूजिबि जवाबदार जो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु न आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए बाबति वधीक जांच करियूं पिया। ऐं सिंध जा 11, पंजाब जा 13 ऐं बलूचिस्तान जा 4 ज़िला शदीद गर्मी जे लपेट में आहिनि। शहरी हीट वेव खां बचण लाइ एहतियाती उपाउ वठनि ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। वज़ीर आज़म जी मौसमियाती तब्दीलियुनि बाबति ख़ासि मुआविन रुबीना खुर्शीद आलम चयो आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर मुल्कनि में पहिरें नंबर ते आहे। फसल ऐं ग्लेशियर्स जे मौसमियाती तब्दीलियुनि जा असर पइजी रहिया आहिनि। इस्लामाबाद में हीट वेव जो पहिरियों स्पेल शुरू थी चुको आहे। जून जे आख़िरी हफ़्ते ताईं हीट वेव जा स्पेल जारी रहंदा। शहरी हीट वेव खां बचण लाइ एहतियात तौर गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि ऐं बीमार माण्हू घरनि में ई रहनि।